बांदी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के सेंटर में डिवाइस होल्डरनि ऐं पुलिस वारनि जूं मनमस्तियूं जारी आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे बांदी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर बाबर जमाली। जी बाबर जमाली, आगाह कजो। BISP सेंटर बांदी ते जिते मुसलसल 5 खां 6 ॾींहं थी चुका आहिनि जेको BISP सेंटर स्टार्ट आहे। पहिरियां कंहिं बि शइ जो डिसिप्लिन न हुयो ऐं बांदी प्रेस क्लब जी टीम जी कोशिशनि खां पोइ तव्हांखे असां कैमरामैन ॾेखारे थो त हिते डिसिप्लिन सां विहारियो थो वञे औरतुनि खे। ऐं हिते लेडीज़ कांस्टेबल हिकिड़ी हुई मुक़ररु जेका हींअर 2 लेडीज़ कांस्टेबल मुक़ररु कयूं वियूं आहिनि। उन्हनि हू बि पंहिंजी ड्यूटी सुठे नमूने सां अदा पियूं कनि। ऐं उन खां पोइ टाउन जे तरफ़ां हिकिड़ो मुलाज़िम मुक़ररु कयो वियो आहे जंहिं पाणी जे ड्रम जी शिकायत हुई, जेका अॼु टाइम जो मुलाज़िम हिते आयो आहे ऐं पाणी भरियो वियो आहे। हू उनजो चवणु आहे त 10 खां 15 किलो बर्फ़ यूज़ पियो कयां ऐं कुझु कुर्सियूं लॻायूं वयूं आहिनि जेके माज़ूर ऐं मुस्तक़ औरतुनि जे लाइ। उन खां पोइ तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त हिते BISP सेंटर में जेके ही डिवाइस एजेंट आहिनि उहे बार बार जेको आहे औरतुनि खे फिंगरनि जो मसइलो ॼाणाए वापसि कयो थो वञे। ऐं अॼु जेको आहे सो 7 बजे खां हिते औरतूं वेठल आहिनि। उन्हनि खे जेको आहे सो हिननि जो चवणु आहे त कैश न आहे, उन जे करे अञा ताईं BISP सेंटर वारनि सेंटर स्टार्ट न कयो आहे ऐं कार्ड पास न कया आहिनि। तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त अॼु डिसिप्लिन सां औरतूं वेठल आहिनि ऐं BISP सेंटर जा जेके एजेंट आहिनि उहे बंदि करे ऐं पैसा जेको आहे नथा ॾिना वञनि। ऐं उहो तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे थो त जीअं त अॼु डिवाइस एजेंटनि अंदरियां तालो हणी छॾियो आहे। बांदी प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि खे अंदरि अचण खां ममनू कयो वियो आहे। त असां ॿाहिरि तव्हांखे ॾेखारे सघूं था त हीउ तालो लॻल आहे ऐं अंदरि नथो वञणु ॾिनो वञे असांखे। उन जेको आहे एजेंटनि पंहिंजो मौक़ुफ़ ॾियण खां बि इनकार करे चुको आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।